माण्हू हुज़ूर उत्तर कुतुब जी बर्फ़ पिघलण शुरू थी वई। मुल्क़ैन जो नुमाइंदो वधीक गुस्से में अची टू बी आर नॉट टू बी। माण्हू ऑस्ट्रेलिया में गर्मी जो दर्जो 2000 सेंटीग्रेड ते पहुची वियो। मुल्क़ैन जो नुमाइंदो टू बी आर नॉट टू बी। मां हैमलेट जी फारी तकरीर पेश कंदसि, इहो मुंहिंजो पैदाइशी हक़ आहे। माण्हू हींअर सारी दुनिया ख़ामोश आहे, किथां बि को आवाज़ ॿुधण में नथो अचे। फ़ोन वारो माण्हू मथो मेज़ ते रखी ॿिन्ही ॿाहुनि में मथे खे लिकाए सुरका भरे थो। मुल्क़ैन जो नुमाइंदो टू बी आर। मुल्क़ैन जे नुमाइंदे जो आवाज़ गॾह जी ॿोली में गुम थी वञे थो ऐं गॾह ज़ोर ज़ोर सां खिले थो। खोदड़ो नंबर 1, बाबा तूं खिलें? गॾह खिलण जी जाइ आहे या रोइण जी? सम्झ में ई नथो अचे। दुनिया ख़तम थी वई पर हिननि जी तकरीर अञा ख़तम नथी थिए। गॾह पंहिंजे बचनि सां अॻिते वधे थो। हिन पिंजरे में हिकु माउ पंहिंजे मथे जा वार खोलियो पंहिंजे बचे खे लोॾींदे ॻाए थी, सुम्ह एटम बम जा मारिल सुम्ह, राज दुलारा सुम्ह। ॿार इंतिहाई बदशिकिल आहे। हिकु मथे ते ऐं हिकु खाॾी ते, ज़ुबान वात जे बजाए कन खां ॿाहिरि, 2 ॿाहूं, हिकु टंग ऐं 2 मथा अथसि। हिकु मथे ते सिंग निकितल ऐं ॿिए मथे जे अंदरि हिकु ॿांह आस्ते आस्ते लुॾी रही आहे। खोदड़ो नंबर 1, बाबा ही इंसान जो बचो आहे? गॾह न पुट, ही जहनम जो बचो आहे। खोदड़ो नंबर 1, जहनम छा आहे बाबा? गॾह पुट, हर का साह वारी शइ नंढड़नि नंढड़नि ज़रनि मां ठहे थी। हिकु ख़ासि गर्मी जो दर्जो मुक़ररु हूंदो आहे जंहिंजे अंदरि रही हू पंहिंजी शिकिल ऐं कीमियावी सिफ़तूं बरक़रार रखे थी। लेकिन इन गर्मी जे दर्जे खे बदिलाइण सां हू पंहिंजी शिकिलो सूरत बदिलायो वञे। इंसाननि सां बि इहो ई थियो। एटमी हाइड्रोजन बमनि जी जंग खां पोइ जेकी ही थोरा इंसान बचिया आहिनि, इहे या त अंधा थी विया आहिनि या पागल थी विया आहिनि या सरतान जी बीमारी में मुब्तला आहिनि। इन्हनि मां को बि न बचंदो। आस्ते आस्ते हिन चिड़िया घर जा समूरा इंसान फ़ना थी वेंदा। असांजो ख़्यालु हो त हिन ई औरत जे पेट मां इहो ॿारु पैदा थियो आहे ऐं शायदि इहा ई औरत इंसानी नसुल में वाधारो आणे, पर इहो ख़्यालु बि ग़लति निकितो। हाइड्रोजन जी गर्मी पैदाइश जे कीमियावी अमल खे टुकर टुकर करे छॾियो। हिन औरत जी कुख हाणे अंधी थी चुकी आहे। हींअर हिन औरत जे पेट मां शेक्सपियर, टैगोर, लतीफ़, गोर्की, रोमन रोलान, ग़ालिब, बुअली सीना, लियोना, अशोक, अकबर, कन्फ्यूशियस ऐं मसीह पैदा थी नथा सघनि। फ़क़ति जहनम जा बचा पैदा थी सघनि था। इंसान जी ट्रेजडी इहा आहे त जॾहिं संदसि अॻियां ज़िंदगी ऐं मौत जो सुवालु थिए तॾहिं ज़िंदगी खां मौत खे तरजीह ॾे, छो त उनखां सवाइ मुस्तक़बिल में संदसि लाइ ॿियो की बि कोन्हे। ख़तमु थियो।